अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पावर सचाई न्यूज़ स्टूडियो में लाइव अवां सां मुखातिब आहियां। नाज़रीन, अवां कॾहिं गौर कयो आहे त इहे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, जॾहिं इहे असां इन्हनि खे मुंतख़ब करे असेंबलियुनि में विहारियूं था, इहे मुकमल पूरा 5 साल असेंबलियुनि में रहनि था ऐं असांजे लाइ उते माना कमु कनि था, तॾहिं बि असां ईअं ई हूंदा आहियूं। मुल्क ईअं ई हूंदो आहे, अवाम ईअं ई हलंदो आहे। ईअं ई माण्हू बटालूं वठी पिया खाईंदा आहिनि, के टमाटा वठी खाईंदा आहिनि, के कचा बसर वठी मानीअ ते गुज़र सफ़र कंदा आहिनि। मज़ूर जेके आहिनि उहो ॾाठो ऐं जेको आहे कुआड़ी कोडर उन्हनि जे कुल्हे ते हूंदी आहे। ईअं ई फैक्ट्रियूं हलंदियूं आहिनि, ईअं ई रोडनि ते गाॾियूं हलंदियूं आहिनि, ईअं ई धिका थाबा गाॾियुनि ते खाई शहरनि ते मुख़्तलिफ़ पहुचंदा आहियूं, ईअं ई मोटंदा आहियूं। वरी अॼु जेको आहे इस्पतालनि में उहा ई सूरत हाल हूंदी आहे, स्कूलनि में साॻी सूरत हाल हूंदी आहे जेका अॼु आहे। माना केयर टेकर गवर्नमेंट खे क़ाइमु थिए बि जेको आहे तक़रीबन इहो चोथों महीनो थी वियो आहे, त सूरत हाल जूं जो तूं आहे, त पोइ आख़िर ज़रूरु कहिड़ो पियो आहे जो एॾो किरोड़ अरब रुपया ख़र्चु करे क़ौमी ख़ज़ाने मां ऐं हिननि माण्हुनि खे अवाम जेको आहे उहो गर्मीअ में उस में ज़लील ख़्वार थी लाइनुनि में बीह उन्हनि खे वोट ॾेई ऐं इन्हनि माण्हुनि खे वञी ऐं हिते गाॾियुनि ते ऐं जेको आहे तो जहाज़नि में इन्हनि खे पगां ॿधायो मोकिलियूं त वञी तव्हां असेंबलियुनि में वेहो ऐं वेही करे ऐं जेको आहे तव्हां जेका अयाशियूं कयो, त ज़रूरत कहिड़ी आहे हिन शइ जी? जेकर आम माण्हूअ खां पुछंदव त इलेक्शन थिए या न थिए, हो को बि माण्हू अहिड़ो न हूंदो जेको तव्हांखे चवंदो त इलेक्शन थिए, चवंदो थिए या न थिए। पर इहे जंहिंखे असां बेरोज़गार टोलो बि चऊं था पिया, ऐं इहे जेके माण्हू जेके असेंबलियुनि मां ॿाहिरि निकिरी आया आहिनि, हूअं न त वॾे प्रोटोकॉल में घुमंदा हुआ, हाणे वीचारनि खे को लेखे ई कोन थो। त इन्हनि माण्हुनि खे वॾी उणतुण आहे ऐं इन्हनि खे जल्दी आहे त इलेक्शन ते वारो कयो, माना जेको आहे जमहूरियत मुल्क लाइ सुठी आहे, अवाम लाइ सुठी आहे। ऐं इन्हनि खे बि को ॿुधी मरणु खपे, जेके नुमाइंदा आहिनि, जेके त चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके असेंबलियुनि में वेही वॾनि जेको आहे वॾियुनि सीटुनि ते कुर्सियुनि ते वेही ऐं जंग ते चाढ़े ऐं उते वेहनि था मुतबर मुशनि खे वकर ॾेई करे, को शर्म बि ईंदो अथव तव्हांखे? त 5 साल मुसलसल जेको असेंबलियुनि में तव्हां वेहो था, कयो छा था? कम कहिड़े ते जाओ? कहिड़ो तव्हां को अहिड़ी का कारकर्दगी जो तव्हां जेकॾहिं हाणे न आहियो त अवाम वीचारो त ॾुखनि में हुजणु घुरिजे न। अवाम खे तव्हांखे उल्को हुजणु घुरिजे, फ़िक्रमंद हुजणु घुरिजे। अवाम त वीचारा असांजा वॾड़ा जेके आहिनि वीचारा असांजे लाइ वॾो कुझु सोचींदा, वीचारा सोचे उन्हनि जी निंड आराम थी वेंदी, मथे में सूरु पइजी वेंदो उन्हनि खे असां लाइ। हाणे वीचारा उहे निकिरी आया आहिनि, उन्हनि जो टाइम पूरो थी वियो आहे, वक़्त ते अलाए इलेक्शन थिए अलाए न थिए, हाणे असां ताईं अवाम शोरो शुरू थी वियो। त इन्हनि निभागनि जे असेंबलियुनि मां ॿाहिरि अचण जे करे अवाम रहंदो ख़ुशि लॻो पियो आहे। अवाम जेको आहे उहो हिन वक़्तु केयर टेकर गवर्नमेंट में अञा 1-2% माना कुझु न कुझु सरव हूंदो, ख़ुशि हूंदो, कुझु न कुझु सिस्टम माना जेको आहे उहो जेको आहे हिन जे सिफ़ारिश कल्चर खां ॿाहिरि हूंदो, इन करे पब्लिक खे थोरो घणो सुकून हूंदो। तव्हांजे हिन असेंबलीअ वारे जेको पार्लियामानी सिस्टम आहे, इन सां त अवाम खे रहंदो माना जेको आहे को नुक़सानु थो पए। जेकॾहिं नुक़सानु नथो पए त को टके जो फ़ाइदो बि नथो पए। जेकॾहिं फ़ाइदो नथो पए त आख़िर माना जेको आहे तो मूंखे सम्झ में नथी अचे त जेके मुल्क जा कर्ता धर्ता आहिनि, या इहे ई माना कानून साज़ी बि त इहे ई था कनि न। त इहे जेके असेंबलियुनि में वञनि था, हिकिड़ो माण्हू बि दुकान ते वेहे थो, दुकान ते जेकॾहिं साल पूरो दुकानु खोले थो, अगरि हुनजो कारोबार नथो हले, कमाई नथी थिए, माना हुनखे कुझु बचति नथी थिए, त उहो वीचारो हिकु था रड़े थो त यार हिन मां कुझु थिए कोन थो, ॿाहिरि ॾे वञे ॾे भला तालो था ॾियूं, बंदि था कयूं, कुझु ॿियो को सिस्टम माना ॿियो को जुगाड़ कयूं, ॿियो को धंधो खोलियूं। हिननि निभागनि खे जेको आहे 70 साल थी विया आहिनि ऐं कई वॾे माना जेको आहे मोतबर तन तराग खां था अचवनि था। फलाणो भोतारो सियासतदान जेको आहे गुज़िरियल 50 सालनि खां सियासत थो करे। हे जेको आहे फलाणो ख़ान जेको आहे माना जेको आहे 8 दफ़ा माना मुसलसल इलेक्शन खटे आयो आहे। हाणे इन ते त माना वॾो जेको आहे मोतबर ख़ान पाण खे पढ़ायो था, पर तव्हांखे कॾहिं सोचियो अथव त असां जो हुते वेहूं था त असांजे वेहण सां अवाम खे कहिड़ो फल मिलियो आहे, कहिड़ो फ़ाइदो पियो आहे, ऐं छा उन्हनि जे लाइ असां माना कयूं था? तव्हां त नाकारा क़िस्म जा माण्हू माना जेके असांजो हितां जो जेको इलेक्टोरल सिस्टम आहे, त इंतिखाबी सिस्टम जेको आहे उहो बि नाकारा, पर जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे माना असांजे मुआशिरे ऐं सिस्टम जो नाकारा तरीन माना जेके आहिनि पुर्ज़ा आहिनि।
जेके असांजे मथां ईअं सम्झो त ॼण हिकिड़ो ईअं सम्झो त बोझ आहिनि, भार आहिनि, मां त ईअं चवंदुमि माना जेको आहे जेके कंहिं क़िस्म जो को फ़ाइदेमंदी कोन्हनि खे, त हेॾो सारो माना जेको आहे अरबे खरबे रुपया जेके आहिनि इलेक्शन ते ख़र्च थिए थो, अवाम सॼो उन में बिज़ी थी वञे थो, अवाम इन्हनि खे वोट ॾेई करे पटका पराए ऐं इन्हनि खे माना जेको आहे जहाज़नि ते मोकिले थो त वञी असांजे लाइ विया, असां हिते ॾुतड़ियल आहियूं, असां हिते मरूं था, महांगाईअ में बिना असांखे इलाजु थो सही थिए, न असांजे बचड़नि खे तालीम थी मिले, न असांखे रोड रस्ता आहिनि, न असांखे पाक हलाल का सिहतमंद ग़ज़ा थी मिले, न असांजे जेको आहे तो स्कूलनि ऐं कॉलेजनि में का बहितर तालीम जो सिस्टम आहे, न असांजो इम्तिहानी सिस्टम को बहितर आहे, त असांजे लाइ भली ख़ुदा खे मञो वञो उते कुझु को अहिड़ी का कानून साज़ी कयो, सोचो अहिड़ो को सिस्टम बनायो जंहिंसां असां बहितरी थिए। त हे वरी उते वञी करे ऐं कम कहिड़ा था कनि, कम हिननि जा टोटली उबता कम आहिनि जेके अवाम जे लाइ रहंदो माना नुक़सानदेह आहिनि। त मां सम्झां थो पियो त शर्म त इन्हनि मुंतख़ब नुमाइंदनि खे बि अचणु घुरिजे त तव्हां कॾहिं सोचियो आहे हिकु घड़ी बि, अक़लमंद माण्हू जेको आहे साहिब अक़ल त उहो हूंदो आहे न जेको माण्हू सोचींदो आहे त यार मां एॾो सारो ख़र्चु जेको आहे तो हिकिड़ी पघार थो वठां, पघार थी मिले लखे रुपया हिननि खे, को हे माना जेको आहे तो पंहिंजे कमाईअ ते कोन हिते जेको आहे तो जहाज़नि ते सफ़र कंदा आहिनि, ऐं उते जेको आहे तो उते असेंबली हाल में वेहंदा आहिनि, ऐं हिननि जो हर नंढे खां वठी वॾो ख़र्चु जेको आहे उहो सरकार भरींदी आहे, ऐं अवाम जे टैक्सिस ते उन्हनि खे माना सॼो कुझु मिलंदो आहे। त तव्हां इन्हनि खे को बि माना हिकु मिंट जे लाइ बि अहसासु नथो थिए त कॾहिं इहो को वेही सोचनि त हेॾो सारो असांखे माना पघारूं जेको आहे मिलनि थियूं, एॾा सारा सरमायो असां ते ख़र्चु थिए थो, गवर्नमेंट रियासत करे थी, त असां माना अगरि कमु केॾे था ऐं कमु कयूं कहिड़ो था। सो दोस्तो वरी हाणे जेको आहे तो वरी ॾिसो माना हाणे इलेक्शन अचे थी, ख़ैर तां माना जेको आहे अगरि इलेक्शन जी हिकिड़ो शेड्यूल अची वियो आहे 8 फेबरवरी, मां त चवां थो त इहा इलेक्शन जेको आहे तो थिए ई न, ऐं थिए त जेकॾहिं त इहे माण्हू त असुली बि न अचणु घुरिजनि, को ॿिया वरी के माण्हू आणियो त ॿी ॻाल्हि आहे, माना कुझु जेके कुझु घटि में घटि माना हिकिड़े नए माण्हूअ खे मौक़ो त मिलंदा हिकिड़ो इहो त चवंदासीं त यार माना नए माण्हूअ खे जेको आहे तो असां आंदोसीं पर उहो बि बेकार थर्ड क्लास जो माण्हू निकिरी पियो, ईअं त चवंदासीं न, पर यार हिकिड़ो माण्हू जेको आहे तो अहिड़े माण्हूअ खे वरी वरी असां माना जेको आहे तो मुंतख़ब कयूं जेको माना अॻ में ई असांखे जेको आहे बदतर खां बदतर जेको आहे कारकर्दगी ॾेखारे आयल हुजे, ऐं जेको माना मैदान में हारे भॼी अचे वरी उनखे ॿीहर वरी पटको बदिराए मोकिलियूं था, वञ भाऊ वरी तूं असांजे लाइ को उते कुझु कंदे। सो मुंहिंजे ख़्याल में दोस्तो इहा त असांजी बि अवाम जी बि बेवकूफ़ी आहे, हिकु माण्हू घुसंदो आहे हिकु दफ़ो ॿियो दफ़ो टियों दफ़ो त माण्हूअ खे अहसासु ईंदो आहे, शर्म ईंदो आहे त यार मां हाणे हर जेको आहे अॻिले दफ़े बि कूड़ो थी पियुमि, ॿीहर बि कूड़ो थी पियुमि, टीहर बि कूड़ो थी पियो, हाणे माना मूंखे यार हयास थो अचे, शर्म थो अचे, ॿीहर मां कीअं चवां, पर हे वॾे तम तराग दोल शरनाइनि सां अचनि था त साईं असां माना फाड़ा मारींदासीं, वरी बि असांखे माना जेको आहे तव्हां मुंतख़ब कजो। हाणे सभु पीपल्स पार्टी में अची विया त हाणे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए केरु, हाणे त पीपल्स पार्टीअ जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण लाइ माण्हू ई माना तव्हांखे न मिलंदा, की हिकु दुकाई को वञी मिलंदो। त मां तव्हांखे ॿुधायां त हाणे वरी इहे जेके पीपल्स पार्टी खे 15 साल मुसलसल इक़्तिदार माना मिलियो सिंध में, दोस्तो सोचण जी ॻाल्हि आहे, यकीन कयो माना अंधो बि माना या ॿार बि हिकिड़ो सोचे सघे थो, बेअकुल खां बेअकुलो बेवकूफ़ खां बेवकूफ़ तर माण्हू बि इहो सोचे इहो सम्झी सघे थो त हिकिड़े माण्हूअ खे हिकु सिस्टम खे हिकु पार्टीअ खे माना हिकु जथे गिरोह ग्रुप खे तव्हां मुसलसल 15 साल इक़्तिदार जी मसनद ते विहारियो हुजे ऐं तव्हां उनखे इहो टास्क ॾिनो हुजे त हीअ असांखे माना सिस्टम ठीकु करे ॾियो, जेको आहे असांजो इस्पतालूं ठीकु करे ॾियो, असांखे रोड रस्ता ठीकु करे ॾियो, असांखे जेको आहे स्कूल ठीकु करे ॾियो, असांखे तालीमी सिस्टम ठीकु करे ॾियो, असांखे अमन अमान माना ॾियो, असांखे रोज़गार जा ज़रिया पैदा कयो, नौजवाननि खे सिहतमंद माना ग़िज़ा ॾियो, माना उन्हनि खे इहे टास्क जेके आहिनि 4-5 वॾा टास्क ॾेई करे ऐं उन्हनि खे माना वॾियूं वॾियूं जेको आहे त उनखे मराहतूं बि ॾिनियूं अथई, ईअं न त को ईअं वीचारनि खे ख़ाली हथे मोकिलियोसीं त वञी तव्हां जेको आहे त ईअं कमु करे ॾियो।
उन्हनि खे हवाई जहाज़नि जूं टिकेटूं बि ॾिनियूंसीं, उन्हनि खे माना जेको आहे तो असेंबली हॉल में हिकिड़ियूं बहितरीनु वॾियूं जेको आहे कुर्सियूं आरामदेह उन्हनि खे ॾिनियूंसीं, उन्हनि खे जेको आहे एसियुनि वारा कमरा बि ॾिनासीं, उन्हनि खे वॾियूं वॾियूं गाॾियूं बि ॾिनियूंसीं त भली जा तव्हां जेको आहे तो अचो वञो ॾिसो जेको आहे त तव्हां जेके कानून पास कयो था उन्हनि ते अमल बि थिए थो या नथो थिए, उहो बि सभु कुझु उन्हनि खे माना सभु सहूलियतूं बि ॾिनियूं अथई ऐं अख़्तियार बि ॾिनासीं, इक़्तिदार बि ॾिनोसीं ऐं उन्हनि खे जेको आहे तो पंहिंजो माल मिल्कियत बि ॾिनीसीं जेको आहे त तव्हां महिरबानी करे असांजे सिंध खे संवारियो। त उन्हनि खे मुसलसल 15 साल माना उन्हनि खे वरी टाइम बि ॾिनो अथई, टाइम पीरियड ईअं बि न आहे त को 2 साल 3 साल अॻे पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हूंदी चवंदा हाणे साल 2 साल में किरी पई, मौक़ो ई न मिलियो। 98 जी इलेक्शन या शायदि 92 जी इलेक्शन में या ॿिए 3 जेके 2-3 अॻ में टाइम पीरियड पीपल्स पार्टीअ ते जेके गुज़रिया आहिनि त उन्हनि में इहो ई चवंदा त तव्हांखे उहा असेंबली मुदो पूरो न कयो ऐं असांखे टाइम पूरो न मिलियो, असां अञा मस साहु खणी बीठा हुआसीं त असांखे शामत अची वई, न त असां हीअं हीअं कयूं। त हाणे उन्हनि खे मुसलसल जॾहिं 15 साल माना उन्हनि खे टाइम बि ॾिनोसीं, उनखां पोइ हुननि जेको कुझु कयो आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। असांजा रोड, असांजा रस्ता, असांजो रोज़ अमन अमान जी सूरत हाल जेका आहे उहा तव्हां ॾिसो था त को माण्हू महफ़ूज़ न आहे, माण्हुनि जूं इज़तूं महफ़ूज़ न आहिनि, माण्हुनि जा धंधा रोज़गार महफ़ूज़ न आहिनि, माना जेको आहे उनखां अलावा जेको आहे असांजा रोड रस्ता, असांजो जेको पाणी जेको आहे हिकु अॻे त वॾनि शहरनि में माना पैसनि जो पाणी हूंदो, ज़हरीलो पाणी थी वियो आहे उन्हनि जे जरे, पर हिते नंढनि नंढनि शहरनि में जेको आहे ॾिसूं था पिया ताकी ॻोठनि जो जर जो पाणी जेको आहे उहो ज़हरीलो बणिजी वियो आहे, उन ते जेको आहे गवर्नमेंट खे को फ़िक्र न आहे। इहो तव्हांखे दोस्तो माना जेको आहे तो जेके माण्हू इन क्राइसिस मां गुज़रनि था, यकीन कयो उहे वीचारा कहिड़े हाल में हूंदा, जंहिंखे पाणी हिकिड़ो बुनियादी माना इंसान जी ज़रूरत आहे जेका इंसान खे माना बार बार उनखे खपंदी आहे त पाणी पीअण जे लाइ। त पाणी जेको आहे जेकॾहिं घर में मौजूदु आहे, माण्हू भाॼी पचाए थो, पाणी जेको आहे ठीकु न आहे त भाॼी सही नथी पचे, चांहि करे थो माण्हू पाणी ठीकु न आहे, चांहि सही नथी थिए, वरी उहो पाणी पीए थो गुर्दा ख़राबु था थियनि, पेट ख़राबु थो थिए, माना जेको आहे उन पाणीअ मां इंसान खे माना कई बीमारियूं माना उन्हनि खे फैलिजी वञनि थियूं। ऐं माण्हू जेके आहिनि इंतिहाई अॻ में ई ग़रीब आहिनि ऐं उहो अहिड़े क़िस्म जो पाणी वापराइण सां जेके मुश्किलातूं ऐं जेके मसाइल उन्हनि सां आहिनि त उहो माना अलाह उहो बंदो उहे माण्हू ॼाणंदा हूंदा। ॾिनो छा अथऊं माना हिननि जो इहे माण्हू वरी माना ईंदा अवाम ॾे ऐं अवाम खे चवंदा त असांखे जेको आहे तो असां उन्हनि खे अवाम जेको आहे उहो दौल शरनाइन में उन्हनि खे गुलनि जा हार पाराईंदो, उन्हनि ते गुलनि जा गुल छटींदो, दौल दमामनि तां उन्हनि जा इस्तक़बाल कंदो ऐं पोइ वरी जेको आहे त उन्हनि खे उहे जेको कुझु चवंदा त असां जेको आहे ॾंद कढी ताड़ियूं वॼाईंदासीं त वाह वाह साईं, त माना ठकाव कढी छॾिया ऐं वाक़ई साईं असांजे अवाम जे लाइ वॾो तड़पे थो, उनखे वॾो दर्दु आहे, वञी करे असांजे लाइ घणो कुझु कंदो। साॻा ई माण्हू अञा को नओं माण्हू हुजे उहो अञा कुझु ॻाल्हि करे त का ॻाल्हि सम्झ उनखे धोखे फ़रेब में बि माना माण्हू अचे त ॻाल्हि सम्झ में थो माण्हू न हो। असां त उनजे ॻाल्हि जीअं इमरान ख़ान आयो त हिकिड़ो पहिरियां पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जेके उहे बार बार अचनि पियूं इक़्तिदार में, अवाम खे ठगनि पियूं, त हिकिड़ो नओं थर्ड पार्टी अची वई तहरीक इंसाफ़ इमरान ख़ान जी सूरत में। उन जेको आहे माण्हुनि खे हिकिड़ो उत्साह ॾिनो, उमेदु ॾिनी त माण्हू जेको आहे उनखे कढ लॻा त बेवकूफ़ थी विया त सम्झ में ॻाल्हि आई त उहा हाणे माना हे नओं माण्हू हो हिन त उनखां पोइ जॾहिं उन हिकिड़ो जेका कारकर्दगी उनजी सिफ़र 0 निकिती त उनजे बारे में हाणे खुली माण्हू ॻाल्हाए सघे थो। त ईअं ई माना जेको आहे पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग ऐं PTI इहे 3 पार्टियूं जेकॾहिं हाणे वरी इहे ई 3 पार्टियूं वरी इन्हनि पार्टियुनि जा साॻा ई माण्हू वरी साॻा ई चहिरा साॻा किरदार वरी माना माण्हुनि ॾे ईंदा अवाम ॾे त असांखे जेको आहे त वोट ॾियो, असांखे इंतिख़ाब कयो ऐं असां तव्हांजे लाइ हीअं हीअं कंदासीं। ऐं पोइ असां बि जेकॾहिं उन्हनि जे ॻाल्हियुनि में अची वरी साॻनि ई माण्हुनि खे वोट ॾियूं ऐं साॻनि माण्हुनि जो इंतिख़ाब कयूं ऐं पोइ वरी रोऊं रड़ूं बि त असांखे जेको आहे त मुल्क सिधो नथो थी सघे, असांजी सिंध जेको आहे सही नथी थी सघे, नथी आहे, असांजे अमन अमान कोन्हे को, असांजी इस्पतालूं पोइ रोऊं रड़ूं बि पोइ भाऊ रोअण रड़नि त माना जेको आहे उहो पोइ असांजी बेवकूफ़ी आहे। माना हे त हिकिड़े क़िस्म जो पहिरें नंबर जो बेवकूफ़ माण्हू थियो जो माना जेको आहे बाहि में हथु पाण विझे ऐं सड़े त पोइ वरी रोए बि त माना मूंसां ज़ुल्म थी वियो।